बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल्याण ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श। नाज़रीन, कल्ह पहिरें मरहले में सिंध जे 14 ज़िलनि में बल्दियाती चूंडूं थी चुकियूं, जंहिंजा नतीजा अचणु शुरू थी विया आहिनि। कल्ह 26 जून ते सिंध अंदरि थींदड़ हिननि चूंडनि जो जेको ॾेख आहे उहो असां मीडिया वसीले रिपोर्ट कयो आहे, ॾिठो आहे ऐं हिकिड़ी तस्वीर सिंध जी साम्हूं आई आहे। सियासी सहब छा आहे, सियासी हिकमत अमली छा आहे, हीउ समूरो किरदारु जेको कल्ह जिते जिते सियासी माण्हुनि जे तरफ़ां साम्हूं आयो आहे उहो उन माण्हू जो इनफ़रादी किरदारु न आहे, पर यकीनन उहो उन सियासी पार्टी जो जेको एक्चुअल चहिरो आहे असांजे साम्हूं उहो आयो आहे। छाकाणि त सियासी पार्टियूं पंहिंजे कारकुननि जूं, पंहिंजे वर्करनि जूं हिकिड़ी तरबियत कंदियूं आहिनि, उनखे ज़िम्मेदार ठाहींदियूं आहिनि सियासी हवाले सां, ऐं पोइ उहे आम आवाम में वेंदा आहिनि, उते पंहिंजी वञी ख़िदमतूं ॾींदा आहिनि। हीअ उहे ई सियासी पार्टियूं आहिनि जेके असांजे मुआशिरे में, असांजे समाज में, असांजे सूबे में, असांजे मुल्क में इक़्तिदार जूं वाॻूं संभालण वास्ते मैदान अमल में लथल आहिनि ऐं पंहिंजी टीम ठाहींदा आहिनि। ऐं उन टीम जो ही सॼी तरबियत आहे जंहिंमें हो माण्हुनि जी ख़िदमत करण वास्ते, सरकारी वसीलनि जे वास्ते माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ हो उन्हनि उहिदनि ते चूंडिजी अचनि था ऐं उहे इख़्तियारात उन्हनि खे मिलनि था। ऐं कल्ह जेको कुझु उते थी रहियो हो सॼे सिंध जे अंदरि, उहो कंहिं हिकिड़ी सियासी पार्टी जो अमल न हुयो, पर समूरियनि इज्तिमाही तौर ते, गॾियल तौर ते सभिनी सियासी पार्टियुनि जो हिक ॿिए सां रवैयो उहो साम्हूं असांजे आयो आहे। इहो ई साॻियो ई अमल हुजण जे करे असांजे समाज में, असांजे मुआशिरे में, असांजे हिन सरकारी निज़ाम में अहिड़नि माण्हुनि जे दाख़िल थियण खां पोइ जेका सूरत हाल उहा असांजे साम्हूं अचे थी। दावा माण्हुनि जी ख़िदमत, रियासत जी ख़िदमत, निज़ाम खे बहितर हलाइण जी, हर सियासी तनज़ीब जी, पर अमल पंहिंजे मुख़ालिफ़ खे माराइण, अगवा कराइण, ज़ख़्मी कराइण, हिरासमेंट जो उनखे शिकार करणु, उन जी फैमिली खां इंतकाम वठणु, ही टोटल सियासी पार्टियूं इन सोच ते बीठल आहिनि। हू दावा हिकिड़ी अलॻि आहे सियासी पार्टियुनि जे तरफ़ां त असां आवाम जी ख़िदमत कंदासीं, ऐं हक़ीक़त बि आई आहे। उहा तॾहिं असां चवंदासीं त कूड़ी साबित थिए थी जॾहिं असां सरकारी इदारा जेके आहिनि उन्हनि में वेंदा आहियूं, सरकारी अस्पताल में वेंदा आहियूं जिते माण्हुनि जो इलाजु न थींदो आहे, माण्हू धका खाईंदा आहिनि। रियासत जो शहरी आहे जेको कंहिं वॾेरे जो, पीर जो, मीर जो, जागीरदार जो, सरदार जो, ताक़तवर जो, ॾाढे माण्हू जो माण्हू उनखे प्रोटोकॉल मिले थो, उनखां डॉक्टर बि लाराइनि था, उनखां सरकारी अमलो बि लाराए थो, उनजो इलाजु बहितर थिए थो, उनखे हिकिड़ी अलॻि हैसियत ॾिनी थी वञे, महसूसु कराए थो वञे त हीउ अहम आहे। पर हिकिड़ो रियासत जो शहरी आहे जंहिं वटि सिर्फ़ु रियासत जो शनाख़्ती कार्ड आहे, जंहिं वटि रियासत जी मेंबरशिप आहे, जॾहिं उहो माण्हू सरकारी वसीलनि मां फ़ाइदो वठणु चाहे थो ऐं उहो उते पहुचे थो त उनखे धका मिलनि था, मायूसी मिले थी, हुनखे नाकामी मिले थी, उनजो इलाजु नथो थिए, हुनखे उन तमामु रवैयनि खे मुंहुं ॾियणो पए थो जेके रवैया इंसानियत जी तज़लील करण वारा हुजनि था। छाकाणि त ही अहिड़ा ई माण्हू चूंडिजी अचनि था, इख़्तियारात हासिलु कनि था, जेके पंहिंजनि मुख़ालिफ़नि खे माराइनि था, अगवा कनि था, हिरासमेंट जो शिकार कनि था, इंतकाम वठनि था। इन सियासी सोच जे करे असांजो सॼो हुकूमती जेको निज़ाम आहे उहो माण्हुनि लाइ फलाह ऐं बहबूद वारो न आहे। तॾहिं असां आङुरियूं खणूं था त असांजे जेके तालीमी इदारा उहे बंदि आहिनि, उन्हनि में तालीम नथी मिले। उहो जेको उस्ताद मुक़ररु थिए थो उहो उस्ताद रियासत जो शहरी न आहे, उहो उस्ताद रियासत जो कमु नथो करे, पर उहो उन माण्हूअ जे लाइ महिरबानी थियलु आहे, उन माण्हू जे भले लाइ सोचे थो जेको तव्हांजो ताक़तवर आहे, जेको तव्हांजो ॾाढो आहे, जेको तव्हांजो असरु रखे थो। सॼी ॻाल्हि इहा आहे त जेसीं ताईं असांजो सरकारी निज़ाम, असांजो सरकारी इदारा उहे रियासत जा न थींदा, आम माण्हू जा न थींदा, आम शहरनि जा न थींदा, तेसीं ताईं उहो निज़ाम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुझु माण्हुनि खे फ़ाइदो ॾींदो, कुझु फ़र्दनि खे, कुझु गुरोहनि खे, कुझु सियासी पार्टियुनि खे, उन्हनि खे फ़ाइदो ॾींदो। पर जीअं त हीउ सॼो जो सॼो जेको असांजो जहान, असांजो निज़ाम, असांजो मुआशिरो इहो हिक ॿिए सां लाॻापियलु आहे, सरकारी तौर ते हिकिड़ो निज़ाम जुड़ियलु आहे जंहिंमां समूरनि शहरनि खे हिकु जहिड़ो फ़ाइदो थिए, उहो लाभ माण्हुनि खे इन करे नथो मिले
त जेका तस्वीर कल्ह असांजे साम्हूं आई आहे सियासी तौर ते माण्हुनि जो जेको ओरिजिनल रवैयो आहे, जेको ओरिजिनल किरदारु आहे, उहो असांजे साम्हूं आयो आहे की हिकिड़ी सियासी पार्टी जो असां नालो नथा खणूं, असां समूरियूं जेके सियासी पार्टियूं हाणे टोटल हिते सियासत जो चहिरो असांजे साम्हूं आयो आहे त असां वटि कहिड़े क़िस्म जी सियासत थी रही आहे, असां वटि सियासत जे नाले में असुलु थी छा रहियो आहे। जॾहिं इन ॻाल्हि खे असां समूरा माण्हू मञंदासीं, तस्लीम कंदासीं ऐं शऊर जी उहा नज़र रखंदासीं, तॾहिं पंहिंजनि मसइलनि मां जान छॾाए सघंदासीं, पंहिंजे निज़ाम खे असां बहितर करे सघंदासीं। हिन वक़्त ताईं तव्हां केतिरो बि असांजा माण्हू सरकारी जेके ब्यूरोक्रेसी आहे उहा पढ़ियल हुजे, उन्हनि वटि डिग्रियूं हुजनि, उन्हनि वटि ट्रेनिंग हुजे, तरबियत हुजे, सुधरियल मुल्कनि खां उन्हनि उहा तरबियत हासिल बि कई हुजे, पर जॾहिं उहो सर्विसिस ॾियण लाइ हिन मुआशिरे में जॾहिं पहुचे थो, आम ॻोठनि में, आम शहरनि में, उन्हनि इलाइक़नि में जॾहिं हू पहुचे थो, उतां जो जेको माण्हू बाअसर आहे, जेको ताक़तवर आहे, जेको ॾाढो आहे, जेको उन सिस्टम खे कंट्रोल करे रहियो आहे, उन माण्हू वटि उहो उनजो इल्मु कमु नथो अचे, उनजी उहा डिग्री कमु नथी अचे, उनजी का बि जेका क़ाबिलियत ऐं जेका सलाहियत आहे उहा समाज खे फ़ाइदो नथी ॾेई सघे। इन जे करे त उहो जेको सियासी माण्हू उते वेठल आहे, जेको सियासत करे रहियो आहे, जेके ज़ाहिरी तौर ते इहो आहे त सियासत लफ़्ज़ इहो आहे त ख़िदमत, पर उहा ख़िदमत थी न रही आहे। उहा ख़िदमत जेका आहे आम माण्हू जी बि न थी रही आहे, न रियासत जी थी रही आहे, न निज़ाम बहितर थी रहियो आहे। उते दरअसल हक़ीक़त में इहो थी रहियो आहे जेको कुझु कल्ह थियो, जेको कुझु कल्ह ॾेख ॾेई रहियो हुयो सिंध जे चपे चपे ते, सिंध जे हिकिड़े हिकिड़े पोलिंग स्टेशन ते, पोलिंग बूथ ते, उते सरकारी अमलो बि मौजूदु हुयो, सिक्योरिटी इदारा बि मौजूदु हुया, उते तव्हांजा सियासी एजेंट बि मौजूदु हुया जेके मुतहरिक हुया, इन्हनि जो कमु हुयो। इलेक्शन कमीशन जो जेको अमलो आहे उहो बि उते मौजूदु हुयो, पर जेको आम माण्हू उते पहुची रहियो हो वोट ॾियण लाइ, उन जेको कुझु ॾिठो, जेको कुझु बर्दाश्त कयो, उहो असांजे तव्हांजे सभिनी जे साम्हूं आहे। हाणे जॾहिं अहिड़ा ई माण्हू जॾहिं हिते इक़्तिदार में अचनि था, इख़्तियारात हासिलु कनि था, पोइ इहो ई साॻी सोच हुननि जी, इहो साॻियो रवैयो उन इदारे सां हुजे थो ऐं इख़्तियारात जेके आहिनि उन्हनि जो इस्तेमालु उन माण्हू सां हुजे थो, ऐं तॾहिं उन्हनि माण्हुनि खे, आम माण्हू खे उहो फलाह नथी मिले, उहा जेका आहे फ़ाइदो नथो थिए, ऐं पोइ असांखे उहा शिकायत हूंदी आहे त निज़ाम बहितर न आहे, जंहिंजे करे असांजा समूरा खाता जेके आहिनि उहे आम माण्हूअ खे, उहे रियासत जे शहरनि खे फ़ाइदो न ॾेई रहिया आहिनि। असांजा समूरा खाता, जेको बि खातो हुजे, एरीगेशन जो मिनिस्टर आहे त उन वटि पाणी जी विरासत सही न आहे, पर उन जे पंहिंजे माण्हुनि वटि उहो पाणी पहुचे थो, पंहिंजे पार्टी वारनि वटि, पंहिंजे उन जेके दोस्त आहिनि उन्हनि ताईं पहुचे थो। तव्हांजो वज़ीर ट्रांसपोर्ट आहे त उहो आम तौर ते पब्लिक लाइ इहा दावा करे थो त असां माण्हुनि जे भले लाइ बस सर्विस शुरू कई आहे, पर पाण पंहिंजा घर भाती ऐं पंहिंजे जेको उन ट्रांसपोर्ट वारो खाते जा ऑफिसर आहिनि, उहे कॾहिं उहा सर्विस इस्तेमालु न कंदा आहिनि। इन जे करे हुनखे ख़बर त इहा उन लेवल जी न आहे, उन में उहा क्वालिटी न आहे। जेसीं ताईं अच्छा जेको तालीम वारो वज़ीर आहे उहो पंहिंजे ॿार खे उन स्कूल में नथो पढ़ाए, इन जे करे हुनखे ख़बर आहे त हिन स्कूल में उहा क्वालिटी एजुकेशन न मिली रही आहे। तव्हांजो जेको हर क़िस्म जे खाते जो जेको बि वज़ीर आहे उहो उन खाते में पाण अमली तौर ते या पंहिंजे कुटुंब, पंहिंजे ख़ानदान, पंहिंजे घर भातियुनि, पंहिंजे दोस्तनि खे उन में शामिलु इन करे न कंदो आहे त उनखे ख़बर आहे त इहो फ़ाइदो न ॾींदा। ॾेखाव में ज़रूरु इदारा मौजूदु आहिनि, ॾेखाव में निज़ाम ज़रूरु मौजूदु आहे, पर रियासत जे शहरनि खे, आम माण्हूअ खे उन मां कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो न थी रहियो आहे, जंहिंजे करे मीडिया सच ॾेखारींदी आहे, जंहिंजे करे असां उन हक़ीक़त भरी जेका तस्वीर आहे उहा असां साम्हूं रखंदा आहियूं। समूरियूं सियासी पार्टियूं उन्हनि ते हिकिड़ो त इहो फ़र्ज़ु आयद थिए थो त उहे पंहिंजनि वर्करनि जी, पंहिंजनि कारकुननि जी, पंहिंजनि उन्हनि माण्हुनि जी उहा तरबियत कनि त जॾहिं पोलिंग थिए, जॾहिं इलेक्शन जो उहो अमल शुरू थिए, तॾहिं हुननि जे किरदार मां उहा शइ साम्हूं असांखां ज़ाहिर थी अचे, जंहिंमें फलाह आहे, जंहिंमें ख़िदमत आहे, जंहिंमें सियासत जो ओरिजिनल फ़लसफ़ो आहे। पर हिन वक़्त ताईं असांखे किथे बि इन क़िस्म जो सियासत जो ओरिजिनल फ़लसफ़ो नज़र न पियो अचे, न फलाह आहे, न ख़िदमत आहे, न माण्हू जी भलाई आहे। उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾाढाई आहे, हिरासमेंट आहे, ख़ौफ़ आहे, लालच आहे,
ऐं पंहिंजो पाण खे ज़ोरी जेके आहिनि उन उहिदे ते मुक़ररु कराइण वारो इहो हिकिड़ो अमल आहे जेको धोखो आहे पंहिंजो पाण सां ऐं ख़ुदि रियासत सां। छाकाणि त जेसीं ताईं निज़ाम सुठनि माण्हुनि जे हथ में न ईंदो, सुठी सोच वारनि जे उन में न ईंदो, तेसीं ताईं आम माण्हू खे फ़ाइदो नथो मिली सघे। ऐं आम माण्हू खे जेसि ताईं फ़ाइदो नथो मिली सघे तेसीं ताईं आलमी सतह ते असांजी उहा बदनामी ऐं अणसुधरियल मुल्कनि वारी उन लिस्ट में असां उते मौजूदु रहंदासीं। असां पंहिंजे समूरनि उन्हनि नाज़रीन जा तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजो हीउ प्रोग्राम ॾिसी ऐं उन खां पोइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि था ऐं असांजे हिन खे शेयर बि कनि था। असां तमामु बहितरीनु तज्ज़िया तबसरा जेके तमामु हक़ीक़त जे वेझो उहे खणी हिन ई चैनल ते तव्हां सां गॾु मौजूदु हूंदासीं। पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे अॼु हिन प्रोग्राम में इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में ऐं नई सूरत हाल ते। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।